सिंध धरती जी कुंड कुंड में आबाद अक्सर शहर ऐं शहरनि में जनम वठंदड़ शख़्सियतूं पंहिंजो मट पाण ऐं हिकु तारीख़ आहिनि। दुनिया जे नक्शे ते हज़ारे साल पुराणी तहज़ीब जी वारिस सिंध धरती जे उतरे इलाइक़े में आबाद शहर करमपुर बिजाणी अमुन इंसाफ़ इंसान दोस्ती वारो शहर रहियो आहे। करमपुर बिजाणी में हर दौर में तारीख़ साज़ शख़्सियतुनि जनम वरितो आहे। से शख़्सियतूं पंहिंजे अमुल बहितर किरदार इंसानी अवामी ख़िदमत जे करे पंहिंजो मट पाण आहिनि। जिते सियासी समाजी तौर मुतहरिक हर दिल अज़ीज़ सियासी साझा रखंदड़ सरदार ज़ादा अमीर शिराज़ अली ख़ान बिजाणी बि हिकु अहिड़ो नौजवान अॻुवान आहे जेको पंहिंजे शहर तोड़े ॿियनि इलाइक़नि जे माण्हुनि वटि ॾुख सुख में पहुचे थो। मीर शिराज़ अली ख़ान बिजाणी जो तालुक़ हिकु अहिड़े सरदारी ऐं सियासी घराणे सां आहे जंहिं हमेशह अवामी मसइलनि खे हल करण सां गॾोगॾु पंहिंजे तक ऐं इलाइक़े में तालीमी इदारा जोड़णु अमुन क़ाइमु करणु ऐं इंसानी भलाई खे तरजीह ॾिनी आहे। मीर शिराज़ अली ख़ान बिजाणी बि हिकु अहिड़ो उभरंदड़ सितारो आहे जेको मुल्की सियासत ते गहरी नज़र रखण सां गॾोगॾु इलाइक़ाई उथल पुथल खे ख़ूब सम्झे थो ऐं मुस्बत राय रखे थो। सियासत जो पंहिंजो सवाल कयो त जेकी सियासी सूरत हाल आहे असांजे मुल्क में त जेकी महांगाई वधे थी ऐं महांगाई जो कारण सबबु वॾो इहो आहे त जेकी असांजी अॻी गवर्नमेंट हुई PTI जी उन्हनि कुझु जेका लोन्स वरिता IMF सां शराइत हुयूं कुझु जेके पाकिस्तान जूं उहे शराइत IMF सां उन्हनि पूरियूं कोन कयूं ऐं जेको लोन वरितो वियो आहे पाकिस्तान हिन 3 सालनि में जेको इमरान ख़ान जी गवर्नमेंट रही उहो एतिरो लोन वधीक वरितो वियो आहे त जंहिंजी का इम्तिहान आहे त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। उन खां बाद गवर्नमेंट हुनजी ख़तमु कई वई। उन खां बाद पाकिस्तान पीपुल्स पार्टी नवाज़ लीग ऐं मौलाना फज़लुर रहमान ऐं ॿियूं पार्टी कोलिशन गवर्नमेंट हिकिड़ी इख्तियार कयूं। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हुनखे काफ़ी सारा प्रॉब्लम्स फेस करणा पिया ऐं IMF जूं शराइतियूं कुझु ॾाढियूं घणियूं हुयूं जंहिंजे करे हिकिड़ो असांखे जेको महांगाई जो बुरान आहे ऐं महांगाई असांखे ॾिसणी थी पए। पर इन में जेको किरदारु आहे उहो अॻी गवर्नमेंट जेकी आहे उनजी जेकियूं कुझु ग़लति पॉलिसीज़ हुयूं तंहिंजे करे महांगाई वधी वई आहे। पर मां इहो ज़रूरु हुन में ऐड कंदुसि त हिन गवर्नमेंट खे जेकी असांजी मौजूदा गवर्नमेंट आहे उनखे कुझु हेठे तबिके खे सब्सिडी ॾियणु खपे जीअं उहो उन सब्सिडी मां रिलीफ वठी सघे। करमपुर बिजाणी ख़ानदान सां तालुक़ रखंदड़ मरहूम सरदार मीर शेरमोहन ख़ान बिजाणी जे पोटे मीर शिराज़ अली ख़ान बिजाणी 25 नवंबर 1995 में साबिक़ MPA सरदार मीर महबूब अली ख़ान बिजाणी जे घर कराची में जनम वरितो। मीर शिराज़ अली ख़ान बिजाणी इब्तिदाई तोड़े बहितर तालीम कराची में ई हासिल कई। शुरू में मां स्कूलिंग बीकन हाउस स्कूल सिस्टम मां कई। उन खां बाद मां इंटरमीडिएट पंहिंजी CBM कॉलेज मां कई। उन खां बाद बैचलर्स जेकी आहे मां कराची यूनिवर्सिटी सां एफिलिएटेड हिकु कॉलेज हुई उतां बैचलर्स मां कंप्लीट कई आहे। मीर शिराज़ अली ख़ान बिजाणी पंहिंजे अवामी किरदार जे करे मक़बूलियत माणे रहियो आहे। इन ॻाल्हि खे कॾहिं बि रद्द नथो करे सघिजे त नौजवान अॻुवान मीर शिराज़ अली ख़ान बिजाणी ईंदड़ वक़्त में आवाम जी दिलनि ते राज कंदड़ सियासतदान थी उभरंदो ऐं पंहिंजे इलाइक़े सिंध ऐं मुल्क जी तरक़ी में बहितरीन किरदारु अदा कंदो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी JTN वेब न्यूज़ करमपुर। पाकिस्तान जे आवाम आहे उन सभिनी खे मां ईद मुबारक चवंदुमि। रमज़ान जो 15 महीनो हुयो ख़ैर ख़ैरियत सां गुज़री वियो और ईद जो 13 ॾींहुं ख़ैर ख़ैरियत सां गुज़री वियो ऐं मां उन्हनि खे इहो पैगाम बि ज़रूरु ॾींदुमि ख़ुशूसन असांजे डिस्ट्रिक्ट जेकी कश्मीर आहे उनजी आवाम खे इहो मां पैगाम ॾींदुमि त ज़रा कोशिशि कनि त तालीम जी तरफ़ पाण खे रुजू कनि पंहिंजी औलाद खे पंहिंजी नस्लुनि खे तालीम जी तरफ़ आणनि ऐं कलम सां विड़नि।